बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। अस्सलाम वालेकुम नाज़रीन। प्रोग्राम अॼु जो शाइर साहिड़े हाज़िर अवां जी ख़िदमत में राहिब अली चांडियो ऐं तव्हां ॾिसो पिया पंहिंजी सिंध। नाज़रीन, हमेशह वांगुरु असीं अवां जे लाइ सिंध जी कुंड कुड़छ मां, सिंध जे मागनि तां, सिंध जे तारीख़ी जेका सिंध जी असांजी अमड़ आहे उन भूमि ते आबाद असांजा सिंधी शाइर, सिंधी लुगत सां, सिंधी ॿोलीअ सां वास्तो रखंदड़ अदीब, लेखक, शाइर खणी तव्हांजे जेको आहे सो नाज़रीन ताईं पहुचाईंदा आहियूं। अॼु बि असांजो प्रोग्राम अॼु जे शाइर में मौजूदु आहे। तमामु बहितरीनु काफ़ी जो, गज़ल जो, नज़म जो ऐं वाक़ियाती शाइरी जो तमामु बहितरीनु शाइर, तमामु भलोड़ शाइर। सांवरी सां तव्हांजो तालुक़ु आहे, कुंडरी सां आबादी आहे ऐं लॻी आहे सांवरी जेको जंहिंखे तालको कुंडरी लॻंदो आहे ऐं मोराणे जे भिटूं बि लॻंदियूं, नबीसर थर जो इलाइक़ो बि लॻंदो आहे। अॼु असां सांवरी में मौजूदु आहियूं जिते तमामु बहितरीनु शाइर साईं मुबारक चांडियो साहिबु असां वटि मौजूदु आहे। अॼु जे शाइर प्रोग्राम में मौजूदु आहे। अचो त उन सां गुफ़्तगू करियूं ऐं संदसि शाइरी मुतलिक़ उन खां ॻाल्हि ॿोल करियूं ऐं शाइरी संदसि ॿुधूं। अस्सलाम वालेकुम दादा। वालेकुम सलाम। साईं ख़ुशि आहियो? ख़ैर तबियतूं ठीकु आहिनि? कीअं पई ज़िंदगी गुज़रे? तमामु सही पई गुज़रे, शुक्र आहे अल्लाह कर ख़ुशी हुजो। अच्छा, तव्हां साईं हिकिड़ो रवायती असांजो सुवालु हूंदो आहे प्रोग्रामनि में, त तव्हां शाइरी जी जेका शुरूआति आहे उहा कॾहिं कई आहे? शाइरी जी जेका शुरूआति आहे सा मुंहिंजी तक़रीबन 93-94 खां शुरूआति आहे। अच्छा, जेका अॼु तक ताईं जारी आहे। माना 93 खां तव्हां शाइरी? 93 खां तक़रीबन अंदाज़ो हुयो आहे 93-94 थींदी, 93 खां आहे। सही सही। अच्छा, तव्हांजो असुलु नालो छा रहियो ऐं तख़लुस तव्हां शाइरी में छा रखियो? तख़लुस मूं न रखियो आहे, पंहिंजो जेको नालो अथमि उन सां ई मुंहिंजो शाइर में नालो अचे थो। मुकमिल नालो तव्हां असांजे नाज़रीन खे पंहिंजो ॿुधायो। नालो मुबारक अली आहे। मुबारक अली। ऐं तव्हां तख़लुस बि मुबारक ई रखियो? मुबारक रखियो आहे बसि। अच्छा अच्छा, सही सही। उहा कहिड़ी शइ हुई जंहिं तव्हांखे शाइरी लिखण ते, शाइरी ॾांहुं राग़िब कयो, शाइरी लिखण ते मजबूर कयो? उहो ईअं हो जो असांजो तक़रीबन 250-300 वरिया खां वठी गायकी सां तालुक़ु रखियो आहे, ख़ानदानी हिसाब सां वरसो आहे। माशाअल्लाह माशाअल्लाह। त उहो जेको गायकी सां वास्तो आहे त आउं तक़रीबन 10 साल जो थियुसि, त उहा ॻाइण ऐं ॿुधो मूं त सूफ़ी शाइर बुज़ुर्ग जेके उन जूं काफ़ियूं लतीफ़ जा, महदी, मिस्री, इन्हनि पुराणनि शाइरनि जूं शाइरी ॿुधी उन सां मूंखे इन ॻाइण ते बि शौक़ु थी वियो त आउं पराव कलाम सूफ़िन बुज़ुर्गनि जा जेके चवणु शुरू थी सघियो। उन खां पोइ कुझु वॾो थियुसि। पोइ जेको हिते असांजे सिंध जो मशहूरु शाइर ऐं लाड़ जो हाजी अहमद मल्लाह, उन जी शाइरी, या असांजो पंहिंजो हिते अणपढ़ियल ऐं वॾो शाइर ख़ुदा बिश्क मुजाहिद चांडियो, बिल्कुलु, ऐं नए कोट खां परियां जेको थोरो ई पंधु रहंदड़ पीर गौस मोहम्मद शाह, उन जी शाइरी मूं ॿुधी। पोइ हिन खां शाइर इन खां मुतासिर थी पोइ शाइरी करणु शुरू थी सघे। इन जी मुजाहिदी शाइरी जो मूं ते असरु रहियो तमामु घणो, छो जो असांजी बिरादरी हिसाब सां बि विझड़ाइप रही आहे ऐं पाड़ेसी जे हिसाब सां बि रही आहे। ऐं मौली हाजी अहमद मल्लाह जा किताब पढ़ण सां ऐं उन जी शाइरी ॿुधण सां मौली साहिब जो बि असरु मूं ते तमामु घणो रहियो। सही सही। अच्छा, तव्हां केतिरनि शाइरी में केतिरनि सिन्फ़ुनि ते तव्हां तबे आज़माई कई आहे हिन वक़्त ताईं? शाइरनि जी शाइरी जेका आहे सा गज़ल बि चयो आहे ऐं सिंधी काफ़ी जेका पुराणी आहे ऐं जेका ॾेढी काफ़ी जेका सिन्फ़ तक़रीबन ॿिए शाइर जी कोन हूंदी आहे, मिस्री शाह बादशाह आहे या अहिड़ा जेके सूफ़ी बुज़ुर्ग आहे उन ॾेढी काफ़ी जेका चवंदा आहिनि उहा ठाहींदा, उहा ॾेढी काफ़ी मुंहिंजूं आहिनि। ऐं सिंधी काफ़ी कलाम बि आहे, गज़ल बि आहे, नज़म बि आहे, वाक़ियाती शाइर मुंहिंजा आहिनि जेके बरसाति जे न पवण ते आहिनि। ऐं बरसाति जो 2011 जी ॿोॾि नामो जेको आहे उहो मशहूरु शाइर आहे मुंहिंजो, उहो चयल आहे। अच्छा, तव्हांजी जेके सिंध जे कहिड़नि शाइरनि खां तव्हांजी वेझड़ाइप रही ऐं तव्हां कहिड़नि शाइरनि खां मुतासिर थियो? ऐं जेको ख़ासि करे मुतासिर जेको थियुसि शाइरी ते मौली हाजी अहमद मल्लाह खां, माना उन सां का वेझड़ाइप रही तव्हांजी? उहा जेका हुनजी किताब पढ़ण खां, हुनजी शाइरी पसंदि थियण सां रही। पोइ जेको इहो शाइरी हुनजी पसंदि थी ऐं वरी उन जी ॿुधाईंदड़ शाइरी जेको असां वटि ख़ुदा बिश्क मुजाहिद चांडियो हाजी अहमद मल्लाह जी शाइरी ॿुधाईंदो हो ऐं पंहिंजी शाइरी ॿुधाईंदो हो, उनजे करे पोइ इहो शाइरी जो शौक़ु पैदा थी वियो। अच्छा, माना तव्हांजी वेझड़ाइप बि इन्हनि शाइरनि सां रही, हाजी अहमद मल्लाह सां ऐं जेको आहे मुजाहिद ख़ुदा बिश्क चांडियो सां तव्हांजी वेझड़ाइप रही। तव्हां पहिरीं ज़िक्र करे चुको त मूं वाक़ियाती शाइरी बि कई आहे, 2011 जी ॿोॾि आहे उन मुतलिक़ बि शाइरी कई आहे। असांजे नाज़रीन खे हिन वक़्तु तव्हां वाक़ियाती शाइरी मां को ज़रो केतिरो ॿुधाईंदो तव्हां? हाणे इहो आहे जेको 2011 खां 10 में मुंहिंजो हो ठाहियलु शइर मींहं न पवण ते, सही, मां ॾुकार जे आलम में इहो मुंहिंजो शइर हो। त
ख़ुदा कर्म पंहिंजो कर वसे मींहुं थिए वसकारो सॼो आहे थर थले में थर नबी सर नो हिटियो नारो। माशाल्लाह। इन मिसरा आहे त मिठी ऐं छा छुरो नंगर काटियो चे लहार कारूं झर वंगो वकड़ियो ऐं भोॾे सरक भिट भाइटी भटियारो ख़ुदा कर्म पंहिंजो कर वसे मींहुं थिए वसकारो माशाल्लाह। सॼो आहे थर थले में थर नबी सर नो हिटियो नारो। वाह वाह माशाल्लाह। रिढूं ॿकरियूं रुणकनि पियूं ककियूं कारियूं कुणकनि पियूं इहो भुणकाट भुणकनि पियूं कढे कुंड तां ककर कारो ख़ुदा कर्म पंहिंजो कर वसे मींहुं थिए वसकारो सॼो आहे थर थले में थर नबी सर नो हिटियो नारो। वाह वाह। बनियो आहे मुल्क बारानी थिया वण टिण वैरानी करें अल्लाह आसानी चुकियनि जो नाहे को चारो ख़ुदा कर्म पंहिंजो कर वसे मींहुं थिए वसकारो। अर्ज़ु आगाह अघाएं तूं वतन मुंहिंजो वसाएं तूं अर्ज़ु आगाह अघाएं तूं वतन मुंहिंजो वसाएं तूं वियल वापसि वराएं तूं वाली वारें इहो वारो ख़ुदा कर्म पंहिंजो कर वसे मींहुं थिए वसकारो सॼो आहे थर थले में थर नबी सर नो हिटियो नारो। वाह। मुबारक मुल्क जो मालिक खराए ख़र्क खे ख़ालिक रिज़्क़ राज़ी छो ॾे राज़िक जहीं बारी खयो बारो ख़ुदा कर्म पंहिंजो कर वसे मींहुं थिए वसकारो सॼो आहे थर थले में थर नबी सर नो हिटियो नारो। इहो बरसाति जे न पवण जे बावजूदि मूं इहो चयो हो। सही। अच्छा तव्हां जी जेका शाइरी जो मवाद केतिरो आहे ऐं उहो कंहिं सूरत में छपियल बि आहे या सिर्फ़ु तव्हां ताईं महदूद आहे? मुंहिंजी शाइरी जो मवाद जेको आहे सो छपियल न आहे। सही। ईअं कलमी नुस्ख़ो हिकिड़ो लिखियलु आहे मूं वटि। सही। जंहिंमें पूरो शहर अञा लिखियो बि कोन्हे कुझु लिखियलु आहे। तक़रीबन मुंहिंजी शाइर जो मवाद आहे 70 खां 80 शाइर थींदा। सही। उनमें सिर्फ़ु गज़ल ई आहिनि या कुझु नज़म वग़ैरह बि आहिनि? नज़म कुझु आहिनि। सही। ऐं ॿियो जेको आहे सो गज़ल थोरा आहिनि ऐं काफ़ी कलाम तमामु सही घणी आहे। ॿी रोमांस शाइरी आहे। अच्छा माना तव्हांजो हिकिड़ो किताब जेतिरो मवाद आहे? तक़रीबन किताब जेतिरो पोइ तव्हां किताब छपाइण जे लाइ का कोशिशि कई या तव्हां किताब छपाए सघिया या न? उनजी का छा वजह हुई? वजह इहा आहे जो किताब छपाइण जूं जेके आहिनि से हालतूं सही पटदार कोन्हे उन्हनि जो साथ अहिड़ो कोन्हे। सही। ऐं ग़रीब जो आहियां उनजे करे मूं वटि एतिरो कोन्हे जो आउं किताब छपाए सघां। सही। हिन वक़्तु तव्हां असांजे नादरीन खे छा ॿुधाईंदो पंहिंजी शाइरी में? आउं ॿुधायां थो हिकिड़ो मखदूम तालिबुल मौला जे शाइर जी तरह ॾिनल हुई। जी जी। उन ते मूं शाइर चयो। सही। उहो जेको शाइर सां पेश करियां थो। पेश नज़र बिस्मिल्लाह इरशाद। दिलि खे मिली न दिलि बर फ़रहत वरी वरी आहे रही हमेशह हसरत वरी वरी दिलि खे मिली न दिलि बर फ़रहत वरी वरी को दर्द जी ख़बर ॾे दारूं दवा ॾे दिलि जो को दर्द जी ख़बर ॾे दारूं दवा ॾे दिलि जो अहिड़ी किथे हुजे शल हिकमत वरी वरी दिलि खे मिली न दिलि बर फ़रहत वरी वरी आहे रही हमेशह हसरत वरी वरी। माशाअल्लाह। हर को चवे थो मूं वटि दौलत हुजे घणी हर को चवे थो मूं वटि दौलत हुजे घणी बाक़ी घुरे न कोई गुरबत वरी वरी दिलि खे मिली न दिलि बर फ़रहत वरी वरी आहे रही हमेशह हसरत वरी वरी। मासूम पे कुठा ऐं सजदे में सिर नमियो पे मासूम पे कुठा ऐं सजदे में सिर नमियो पे इहे न कंहिं कई या किरियत वरी वरी दिलि खे मिली न दिलि बर फ़रहत वरी वरी। माशाअल्लाह। ख़ैबर खे जंहिं फ़तेह कयो सो आहे अली मौला ख़ैबर खे जंहिं फ़तेह कयो सो आहे अली मौला अहिड़ी न कंहिं ॾिठी किथे जुरियत वरी वरी दिलि खे मिली न दिलि बर फ़रहत वरी वरी। माशाअल्लाह। मखमूर नाहे मुबारक ॻणती या तुंहिंजी ॻोल्हा मखमूर नाहे मुबारक ॻणती या तुंहिंजी ॻोल्हा जामे प्यार साकी मोहबत वरी वरी दिलि खे मिली न दिलि बर फ़रहत वरी वरी आहे रही हमेशह हसरत वरी वरी। माशाअल्लाह। तव्हांजी एतिरी बहितरीनु शाइरी आहे ऐं पोइ हिकिड़ो तव्हां सां गुरबत सां लाड़ियल आहे जीअं तव्हां पहिरीं ज़िक्र करे चुको त माना मूं वटि उहे हालात न हुआ ऐं अफोर्ड न करे सघियसि जो पंहिंजो किताब जेको आहे पब्लिश करे सघां। भला का सिंध हुकूमत या सिंध सकाफ़त खातो जंहिंमें असांजो उमरकोट सां ई तालुक़ु रखंदड़ असांजो बहितरीनु सियासतदान बि आहे माशाअल्लाह ऐं मुर्शिद लतीफ़ जो पारखू बि आहे शाइरी सां तमामु वॾो लगाव अथसि साईं सरदार अली शाह उन तव्हां कंहिं
जेको आहे सो मुशाइरनि में तव्हांखे ॿुधाई या तव्हांखे कंहिं सोशल मीडिया ते या कंहिं टीवी चैनल ते या रेडियो जी दुनिया में तव्हांखे किथे ॿुधाई तव्हां सां को तावन कयईं या न? अॼु तक ताईं कोन थी सघियो आहे। ॿी टीवी चैनलनि ते मुंहिंजी नशरियात कोन थी आहे। हिकिड़ो वाक़ियाती शहर 2011 जो जेको ॿोॾ वारो हो सो सिंध टीवी ते मुंहिंजो नशर थियो हो। सही। बाक़ी ॿियो अहिड़ो कोन थियो आहे। ॿिया मुशाइरा थियनि था उते आउं वेंदो आहियां, पर अहिड़ी सरदार शाह सां मुंहिंजी मुलाक़ात कोन थी आहे। न को आउं रूबरू न को अर्ज़ु बि करे सघियो आहियां। बाक़ी जेको मुंहिंजी हालतूं जेके आहिनि साथ कोन थियूं हुजनि इन हिसाब सां ग़रीब जे गुरबत जे आलम में। अच्छा, पर तव्हां पंहिंजो मवाद छपराइणु चाहियो था, पर तव्हांजा हालात सही न आहिनि जो तव्हां उनखे छपराए सघो। ज़िंदगी जो अलमियो रहियो तव्हां सां। हा सही। अच्छा, ज़िंदगी जो को अहिड़ो यादगार वाक़ियो जेको तव्हांजे लाइ अॼु बि तव्हांजे लाइ यादि तव्हांजी ताज़ी कंदो हुजे? सही, उहो हिकिड़ो वाक़ियो आहे जेको मुंहिंजी तमामु शुरूआत शाइरी जी हुई। सही। हिते नबी सरोड जे भर में नांगन वारो मेलो सॾींदा आहिनि। इन मेले में रसूल बश्क पलियो साहब जेको सो आयो ऐं असीं बि अवामी तहरीक हारी तहरीक सां तालुक़ु रखंदड़ आहियां। माशाअल्लाह। उते आउं पुॻुसि। उन टाइम में पॉइंट इहा हुई एजेंट आहे त बाबा हारनि ते जेको शाइर चवे, हारनि जूं जेके हालतूं जेके आहिनि सही कोन्हे, ज़मींदारनि जा ज़ुल्म आहिनि। सही। पोइ उन ते हिकिड़ो मुंहिंजो शाइर हो। सही। जेको मूं वञी उते स्टेज ते जॾहिं पुॻुसि वञी त 4-5 हज़ार माण्हू वठमि ऐं अहिड़ो स्टेज ते आउं अॻे वेलो ई कोन हुउसि। अहिड़ो वाक़ई मूं वटां कोन मटियो त स्टेज कहिड़ी शइ हूंदी आहे। जॾहिं आउं स्टेज ते मूंखे सॾु थियो त उथियुसि त ईअं ई चढ़णु लॻुसि मथे जीअं हिकिड़ी का चाढ़ी हुजे, मुंहिंजो पेर अॻिते न खजे, स्टेज ॾे न वञी सघां, जीअं वॾी हिकिड़ो जबल ते माण्हू चढ़ी वञे हलियो, अहिड़े हिसाब सां वञी हालत इन में वञी आउं स्टेज ते पुॻुसि। जॾहिं माइक ते पुॻुसि तॾहिं मूं वठो त का बि शइ मूंखे नज़र न अचे, फ़क़ति मुंहिंजो माना दिमाग़ु घुमी वियो हलियो। पर पोइ ख़ुदा जी महिरबानी सां उहो मूं शाइर चयो। जॾहिं लथुसि तॾहिं माना ब्लड प्रेशर तमामु लो थी वियो, वेही न सघां। इहो अणविसरंदड़ वाक़ियो आहे जेको माना हालत तमामु ख़राबु थी वई हली। अच्छा, उहो असांजे नाज़रीन खे तव्हां जेको आहे हारी जे हिसाब सां तव्हां जेको गज़ल लिखियो या नज़म लिखियो असांखे ॿुधाइणु पसंदि कंदो? हाणे उहो जेको आहे सो घणे टाइम जो आहे, उहो मूं वटि थी सघे थो उन कापी ते लिखियलु हुजे। भला कुझु उहो उन मंझां के चंद मिसराऊं यादि उहो आहे त सचारा सिंध जा हारी सदा मज़लूम मारिया विया, सदा ई सूर्यहन जा सिर मथे सूरी संवारिया विया, सचारा सिंध जा हारी सदा मज़लूम मारिया विया। हाणे 4-5 मिसराऊं, 2 मिसराऊं मूंखे हींअर यादि अचनि पियूं। हिकिड़ी त उमेदूं जिन अंदरि सांढियूं कंदासीं के कती में कम, उमेदूं जिन अंदरि सांढियूं कंदासीं के कती में कम, करे लेखा ॾेई लेखा हुननि जा खीर खारिया विया, सचारा सिंध जा हारी सदा मज़लूम मारिया विया। आख़िरी मिसरा में मूं नालो न पर ज़ात विधी आहे नाले में। सही। मिसरा में चिटियूं ॻाल्हियूं चवे चांडियो चऊं था चाल बाज़नि खे, चिटियूं ॻाल्हियूं चवे चांडियो चऊं था चाल बाज़नि खे, हक़ीक़ी था करियूं होका असांजा हक़ हारिया विया, सचारा सिंध जा हारी सदा मज़लूम मारिया विया, सदा ई सूर्यहन जा सिर मथे सूरी संवारिया विया। माशाअल्लाह, तमामु बहितरीनु जेका आहे तव्हां पंहिंजो जेको शाइरी में गज़ल पेश कयो, जेको तव्हां वाक़ियाती हिसाब सां असांखे ॿुधायो। अच्छा, अञा ॿियो को असांजे नाज़रीन खे तव्हां पंहिंजी मवाद मां कुझु ॿुधाइणु पसंदि करियो? हा, ॿियो ॿुधायां थो। हिकिड़ो मसीह जी सूरत में आहे, इमाम हुसैन रज़ियल्लाहु अन्हु ते आहे। माशाअल्लाह। उहो आउं ॿुधायां थो त शहीद हक़ ते हुसैन आहे, शहीद हक़ ते हुसैन आहे, नबी जो ॾोहिटो हसीन आहे, शहीद हक़ ते हुसैन आहे, दुनिया ते पहिरियों मिसाल आहे, इहे न ॿिए जो विसाल आहे। दुनिया ते इहो पहिरियों मिसाल आहे त इमाम हुसैन जो जीअं विसाल थियो आहे शहादत, ईअं ॿिए जी न थी आहे। दुनिया ते पहिरियों मिसाल आहे, इहे न ॿिए जो विसाल आहे, इहो ई आला तरीन आहे, नबी जो ॾोहिटो हसीन आहे। माशाअल्लाह। अवल त मुस्लिम पुॻो उते आहे शहादत जी जाइ जिते आहे, अवल त मुस्लिम पुॻो उते आहे शहादत जी जाइ जिते आहे, उहा ई करबल ज़मीन आहे, नबी जो ॾोहिटो हसीन आहे। माशाअल्लाह, ज़बरदस्त। शहादतुनि जा ॻिची में गाना ॿुधाया उनजे नबी नाना, शहादतुनि जा ॻिची में गाना ॿुधाया उनजे नबी नाना, उहो ई सादिक़ अमीन आहे, नबी जो ॾोहिटो हसीन आहे, शहीद हक़ ते हुसैन आहे,
हुसैन हामी हशर में थींदो उते ख़ैरुल बशर बि थींदो। वाह वाह हुसैन हामी हशर में थींदो उते ख़ैरुल बशर बि थींदो। इहो ई मुहकुम यकीन आहे नबी जो ॾोहिटो हसीन आहे। माशाल्लाह। हुसैन रहमत हुसैन अज़मत हुसैन बाला हुसैन बरकत। हुसैन रहमत हुसैन अज़मत हुसैन बाला हुसैन बरकत। चवे मुबारक मुबीन आहे नबी जो ॾोहिटो हसीन आहे। शहीद हक़ ते हुसैन आहे। इमाम हुसैन तमामु बहितरीन। नादरीन, इन से अॼु जो असांजो प्रोग्राम अॼु जो शाइर पंहिंजी पुॼाणी ते पहुचे थो। नादरीन, असांजी सिंध में सिंध जेका धरती जेका हमेशह सदियुनि खां आबाद आहे, असांजी सिंध धरती जिते अज़ीम मारूड़ा असांजा रहनि था, सिंधी ॿोली सां वास्तो रखनि था ऐं उन सां गॾु शाइरी अदब सुगड़ाइप सां तालुक़ रखनि था, पर संदसि केर बि वारसी नथो करे सघे। अॼु बि असां सावरी में मौजूदु जिते अदे मुबारक चांडियो जहिड़ा अज़ीम शाइर तव्हांखे खोड़ सारा मिलंदा, जिन जी को बि अॼु ताईं वारसी नाहे करे सघियो, जिन जा खोड़ सारो मवाद किताबनि जेतिरो मवाद मौजूदु हूंदे बि उहे जेको आहे सो गुरबत जे करे उनखे मवाद खे छपराए नथा सघनि। तमामु बहितरीन शाइरी लिखनि था ऐं अहिड़ा खोड़ सारा तव्हांखे कुंड कुड़छुनि में असांजी सिंध में तव्हांखे असांजा शाइर सिंधी ॿोली जा ऐं सिंधी ॿोली ते कमु कंदड़, सिंधी ॿोली खे वधाईंदड़ ऐं सिंधी ॿोलीअ सां तालुक़ रखंदड़ जेके आहिनि शाइर तव्हांखे मिलंदा, पर उन्हनि जी के बि वारसी नथो करे। असांजी गुज़ारिश आहे साईं सरदार अली शाह सां त अहिड़नि अज़ीम शाइरनि जी वारसी करियो, धणप करियो, सिंधी ॿोली जी धणप करियो ऐं खेनि जेको आहे सो अॻुवाणी सां जेको आहे सो अॻुवाणी करियो उन्हनि जी ऐं सिंधी ॿोलीअ जी अॻुवाणी करियो। साईं सरदार अली शाह तमामु बहितरीनु अहले दिलि इंसानु आहे ऐं उनखे मुंहिंजी हिन प्रोग्राम जे तसलसल सां, पंहिंजी सिंध जे तसलसल सां, हिकु सोशल वर्कर जी हैसियत सां जेको आहे सो हिकिड़ो अर्ज़ु आहे त बराए महिरबानी अहिड़नि अज़ीम शाइरनि जी जेको आहे सो साराह लो, हिन अज़ीम जेको आहे सो शाइरनि जी जेका परघोर करियो ऐं उन्हनि खे जेको आहे सो जीअं अदे जो जेको गुरबत सां वास्तो रहियो आहे, किताब छपराए न आहे सघियो, त हिननि जी जेको आहे सो पोइवारी करियो। इन से अॼोको प्रोग्राम पंहिंजी पुॼाणी ते पहुतो। पंहिंजे मेज़बान राहिब अली चांडियो खे ॾींदा इजाज़त।